नाज़नवा के ठुलमा अपडेट कंदालू बी सेक्शन पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थियो आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो आहे। ॾोहारनि सां मुक़ाबले दौरान अहलकार परवेज़ बंगलाणी गोली लॻण सबबि शहीद थी वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदालू अहम ख़बर आहे। ठुलमा बी सेक्शन पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थियो आहे। हिकु अहलकार शहीद थी वियो आहे। ॾोहारनि सां मुक़ाबले दौरान अहलकार परवेज़ बंगलाणी गोली लॻण सबबि शहीद थी वियो आहे। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे, जॾहिं त फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम हुंदासीं ठुलमा हफ़ीज़ सुमरोखा जी। हफ़ीज़ अपडेट कजो। जी बिल्कुल ठुलमा ॻोठ जानवर थी वेझो मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल जाबदार गिरफ़्तारी लाइ पुलिस चढ़ाई कई त उन दौरान उन ॾोहार में पुलिस विच में जहिड़ो थी पियो लठियूं लॻण ऐं चिरटा लॻण सबबि पुलिस एहलकार आहे परवेज़ बंगलाणी जेको शख़्स ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पुलिस ठुल जी अस्पताल पहुचायो, हिते ज़ख़्म जा सूर ॾिसण जेको आहे शहीद थी वियो आहे। उन खां राब्तो जो एतिरो त हुनजो चवणो त असां जवाबदार गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कईसीं त जहिड़ो थी पियो जहिड़े दौरान हिकु एहलकार सां जेको आहे शहीद थी वियो आहे। काफ़ी एहलकार जेका महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।